भेज सदा भेज मशोरी शरीर, भेज सदा भेज मशोरी शरीर। जेकरा तुझे कदमन में से दुनिया में थया सरफराज, थया सरफराज। बाहुलो दे से घुमल सई तो मथा जन के नाज, जन के नाज। थिया जन सीनन में तू जो वारा मिस्कीन हित इए मंजूर थियो जी महमूद वट हो अयाज, हो अयाज। असां त ताज वारे शहनशाह जा आयूं, छल पो घबरायूं दिन थे दिल जायूं, छल पो घबरायूं दिन थे दिल जायूं, दिल जायूं। भेज सदा भेज मशोरी शरीर, भेज सदा भेज मशोरी शरीर। न कहीं जी कान कढूं, न कहीं जे दर्द वञूं, सिर खे ऊंच करे सजी दुनिया में घुमूं। न कहीं जी कान कढूं, न कहीं जे दर्द वञूं, सिर खे ऊंच करे सजी दुनिया में घुमूं। सखी जो दे तो भलो खाऊं था भलो पायूं, छल पो घबरायूं दिन थे दिल जायूं, छल पो घबरायूं दिन थे दिल जायूं। असां त ताज वारे शहनशाह जा आयूं, छल पो घबरायूं दिन थे दिल जायूं, छल पो घबरायूं दिन थे दिल जायूं, दिल जायूं। भेज सदा भेज मशोरी शरीर, भेज सदा भेज मशोरी शरीर। मुसीबतों मुबारकबाद जा मुस्तहिक हूं जो मुझे आका हजरत मशोरी शरीफ बारे साईं जो लगायल नंढड़ो पौधो हिन महिल एक तनावर दरख्त थी तकरीबन दुनिया ते छावरो करे रहियो आहे। अल्लाह साईं महबूब पंहिंजे खे फरमायो त पंहिंजे रब जे नाते हुजण सां मुंहिंजी हिननि खे भॻियत करा त मुंहिंजो रब पाक जे महबूब जे शान ॻाइण, नाले वधाइण, नंगर कराइण हिननि में उहो उन खे खाली छॾे त पोइ अलाह पाक जो कौल आहे इन्नल्लाह ला युदीउ अज्रुल मुहसिनी। अलाह साईं कंहिंजो एहसान न कढंदो आहे, ज़ाया न कंदो, तव्हांखे खाली न छॾींदो। मुंहिंजो ईमान आहे। अजह जे कुर्ब कुठो जिथां विदा कई गॾु वसदाई ॾिठो असां